ईरान ऐं अमरीका विच में डिघियुनि ॻाल्हियुनि खां पोइ अमन मुआहिदो जुमे ते स्विट्ज़रलैंड में सहियूं थींदियूं। मेज़बान पाकिस्तान हूंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो चवणु आहे त अमरीका ईरान लबनान समेत समूरनि माज़नि ते फ़ौजी कार्रवायूं फौरी ऐं मुस्तक़िल तौर रोकण जो ऐलान कयो आहे। जंग जे डिघी राति खां पोइ अमन जो सिज उभरियो आहे। पाकिस्तान जो किरदारु तारीख़ में सुनहरी लफ़्ज़नि में लिखियो वेंदो। पाकिस्तान के अमन जी कोशिशुनि में अज़ीम कामयाबी मिली आहे। ॿिन्ही मुल्कनि विच में अमन मुआहिदो नाहे, पर अमन ॻाल्हियुनि ऐं दानिशमंदीअ जी सोभ थी आहे। फील्ड मार्शल आसिम मुनीर जंग जे ख़ात्मे लाइ अहम किरदारु अदा कयो। अल्लाह पाकिस्तान खे जेका इज़त ऐं वक़ार ॾिनो आहे, क़ौमूं सदियुनि ताईं उन जी ग़ुलामी हूंदियूं आहिनि। जंग जी तबाही पखड़ींदड़ असरनि सबबि आलमी मईशत मुतासिर थी। पाकिस्तान क़ौमी ॾुखियुनि हालतुनि में सब्र जो मुज़ाहिरो कयो ऐं हुकूमत सां भरपूर सहकार कयो। आलमी मौशी समरनि मां फ़ाइदो हासिल करे हर पाकिस्तानी खे रिलीफ ऐं फ़ाइदो ॾिनो वेंदो। अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप तरफ़ां सामूंडी नाकाबंदी फौरी तौर ख़त्म ऐं हरमस लंघ खोलण जो ऐलान। संदसि चवणु आहे त हरमस लंघ जुमे ते खुली वेंदो। टोल टैक्सी उगाड़ी न थींदी। ईरान खे रुगो घटि सतह ते यूरेनियम रिसाव जी इजाज़त हूंदी। इसराइल जे मुखालिफ़त बावजूद ईरान सां मुआहिदो कयो वियो आहे। इसराइली वज़ीर आज़म नेतन्याहू ॾुखियो शख़्स आहे। खेसि अमरीका जा थोरा मञणु घुरिजनि। ईरान वटि एटमी हथियार हुजनि हा त इसराइल जो वजूदी ख़तरे में पइजी वञे हा। जेकॾहिं ईरान सां एटमी मुआहिदो न थियो त हिकु दफ़ो ॿीहर फ़ौजी कार्रवाई कई वेंदी। ईरान अमरीका सां मुआहिदे ते अमल जुमे खां शुरू कंदो। मुनज़्ज़म असासनि जी बहाली लाइ ॻाल्हियुनि जी क़तई मरहले जी शुरूआति न कई वेंदी। अमरीका खे पाबंदियूं ख़त्म ऐं जंग जे ख़ात्मे जो बाक़ाइदा ऐलान करणो पवंदो। ईरानी नायब परॾेही वज़ीर क़ासिम ग़रीबाबादी। अमेरिकी नायब सदर जेडी वेंस मुआहिदे खे विचोभर में नए दौर जी शुरूआति करार ॾेई छॾियो। संदसि चवणु आहे त सदर ट्रंप नार मुल्कनि इलाक़ाई तादनि सां गॾिजी मुआहिदे लाइ हक़ीक़ी सियासी ऐं सिफ़ारती गुंजाइश पैदा कई। तारीख़ी अॻिभराई सां दुनिया में तवनाई ऐं तेल जी क़ीमतनि में घटिताई ईंदी। सदर आसिफ अली ज़रदारी तरफ़ां अमरीका ईरान विच में मुआहिदे जी आजियां। संदसि चवणु आहे त ईरान ऐं अमरीका विच में मुआहिदो ख़िते में जटादार अमन जो बुनियादु रखंदो। पाकिस्तान खे ॾुखे वक़्त में ॻाल्हियुनि ऐं सिफ़ारतकारी जी हिमायत करण ते फ़ख़ुरु आहे। अमन अमल में अॻिभराई घण रुखो सहकार मज़बूत करण ऐं ॻाल्हियुनि ज़रिए तकरार पुरअमन नमूने हल करण तरफ़ अहम विख आहे। नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार जो चवणु आहे त अमरीका ईरान मुआहिदो सॼी दुनिया में अमन ऐं ख़ुशहाली जो सबबु बणिजंदो। पाकिस्तान जो मौक़िफ़ रहियो आहे त समूरनि मसइलनि जो हल ॻाल्हियुनि ऐं सिफ़ारतकारी ज़रिए ई मुमकिन आहे। पाकिस्तान खे उमीद आहे त 19 जून ते जेनेवा में थींदड़ सहियुनि वारी तक़रीब हिन अॻिभराई खे वधीक मज़बूत बणाईंदी। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पारां अमरीका ऐं ईरान विच में अमन मुआहिदे जी आजियां। संदसि चवणु आहे त अमन मुआहिदो छिकताण में घटिताई ऐं ॻाल्हियुनि ज़रिए अमन खे अॻिते वधाइण तरफ़ अहम क़दम आहे। आकारी अॻिभराई अमल में शामिल समूरनि धुरनि जी क़यादत ऐं अज़्म खे ज़ाहिर करे थी। हू अमन अमल खे अॻिते वधाइण में वज़ीर आज़म शहबाज शरीफ खे भेटा पेश कनि था। इलाक़ाई इस्तेकाम लाइ फील्ड मार्शल आसिम मुनीर जूं कोशिशूं बि साराह जोॻियूं आहिनि। सिंध जे नए माली साल जी बजट 17 जून अरबा ते पेश करण जो ऐलान। वॾो वज़ीर मुराद अली शाह सिंध जे नए माली साल जी बजट पेश कंदो। बजट जी मंज़ूरी लाइ सिंध काबीना जो इजलास बि तलब। कणक ज़ख़ीरो कंदड़ ऐं वधीक अघु वठंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई जो हुकुम। टारगेट पूरो करण लाइ मार्केट ऐं पास्को खां वधीक कणक ख़रीद करण जो फ़ैसिलो। वॾे वज़ीर मुराद अली शाह जी सदारत हेठि ख़ुराक ऐं ज़राअत खाते जो आला सतही इजलास। सूबाई वज़ीर मुकेश कुमार चावला, मखदूम महबूब ज़मा ऐं ॿियनि जी शिरकत। वॾे वज़ीर मुराद अली शाह जो चवणु आहे त कणक जे ज़ख़ीरनि खे महफ़ूज़ करे अघनि में इस्तेकाम आंदो वेंदो।
अटे चेगन में बिना कंहिं जवाज़ इज़ाफ़ो बर्दाश्त न कयो वेंदो। ज़ख़ीरो करण जे ख़ात्मे ऐं मुनसिफ़ाणी मार्केट निज़ाम लाइ सख़्त निगरानी कई वेंदी। मर्दान में हवाई फ़ौज जो तरबियती जहाज़ किरी तबाह, 2 पायलट शहीद। सदर आसिफ अली सरदारी, वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ऐं फील्ड मार्शल आसिम मुनी तरफ़ां जहाज़ हादसे ते ॾुख जो इज़हार। मंशा जी डीलर अनमोल उर्फ पिंकीअ जे केस में अगबराई, गैर कानूनी हथियार अचण जे केस जो अबूरी चालान जमा कराइण जो फ़ैसिलो। प्रोसिक्यूशन पुलिस जी जांच ते बेएतमादी ज़ाहिर करे छॾी। गैर मुतहरिक ऐं मुतहरिक मिल्कियतनि जा तफ़सील हासिल करण जी सिफ़ारिश। घोटकी जी तड़त बिरादरी में ज़मीनी तकरार तां झेड़े में हिकु ॼणो क़तल। कोट हकीम तड़त में लोहा सरिया लॻण सबबि नौजवान अब्दुल वहीद मौत जो खाट, धुरिन में छिकताण। गोलारसी में पानी जी खोट ख़िलाफ़ आबादगारनि जो एहतिजाजी मुज़ाहिरो, कणियो घवर हैदराबाद रोड ते धरड़ो। अॻवाड़नि जो चवणु आहे त पाणी जी खोट सबबि फसल सुकेड़े जो शिकार थी विया आहिनि। इमामाबाद जागीर समेत ॿियनि वाहुनि जा आबादगार मौशी बदहाली जो शिकार आहिनि। ऐं फुटबॉल वर्ल्ड कप जी मैच में स्वीडन 7 खे 1 जी भेट में 5 गोलनि तां शिकस्त ॾेई छॾी।